हाँ पहिरों स्कंद आरंभ तो थे 88,000 शौनक आदि ऋषि जिन 1000 सालन की छुट्टी वरती आ भगवान की कथा के लिए एडो प्रेम सुत जी महाराज के लंबी चौड़ी स्तुति करे प्रणाम करे वे पहिरें अध्याय में तो केवल प्रश्न था कन सजे अध्याय में वे 6 प्रश्न हैं 6 प्रश्न केड़ा है चो हरे राम वे तक बुधायूं था ध्यान दई करे श्रवण कयो इन प्रश्नन के द्वारा ही भागवत कथा की संपूर्ण व्याख्या आरंभ थी थे ॾाढा बहुमूल्य प्रश्न इन से ही कथा आरंभ थी थे यानी कथा इन जो जवाब आ समाधान। शौनक आदि ऋषि चवन था पिया कि सभिन को पहिरियों प्रश्न असांजो आ सूत जी महाराज कि इन जीव जो कल्याण किए थे छो जो कलयुग में मानू विषय विकारन में वासनाओं में राग द्वेष में हे राम एतरा त भयंकर झंझाल आहिनि सभिनी में सब फाथल पिया छा कजे त जीव जो सरल ढंग से कल्याण कीअं थे पहिरियों प्रश्न। ॿियो प्रश्न इहो आहे कि शास्त्रन जो सार छा आहे। मुसलमाननि जो ॾिसो क़ुरान ईसाइन जो केवल हिकिड़ो बाइबल लेकिन असां में 4 वेद 4 उपवेद भी थींदा आहिनि असांखे त नाला ही पतो कोन्हनि त केरु पढ़ंदो हूंदो उहे केरु सम्झंदो हूंदो केरु मनन कंदो केरु अभ्यास कंदो केरु हलंदो केरु पाईंदो ॿुधायो न वेदन जा ही नाला ॿारनि खे पतो कोन्हनि ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अथर्ववेद हलो ये वॾनि खे पतो आहिनि 4 उपवेद जा नाला पतो आहिनि असांखे न 4 उपवेद भी थींदा आहिनि चओ जय श्री कृष्ण जे प्रधानमंत्री ऐं उप प्रधानमंत्री थींदा आहिनि 4 उपवेद कहिड़ा आहिनि हिकिड़ो आहे गांधर्व वेद जंहिंमें गीत संगीत जी पूरी जानकारी आहे इहो बि ब्रह्म में उत्पत्ति थी आहे संगीत। ॿियो आहे आयुर्वेद जंहिंमें शरीर जे स्वास्थ्य जे बारे ओहो अनंत समय पहिरियों ही चयो वियो आहे जॾहिं सृष्टि ठही अञा ताईं सभु विज्ञान उते पहुती न आहे चओ हरे कृष्ण उहो असांजे वेदन में पहिरियों ही लिखियलु आहे। टियों आहे धनुर्वेद जंहिंमें शस्त्र कला आहे कि हिकु तीर हलाईंदा अर्जुन महाराज त उन में करोड़ ठही वेंदा हिकिड़ो ब्रह्मास्त्र हलाईंदा त उहो 7 समुद्र पार हुजे जंहिंजे लाइ उहो कढियो अथऊं तीर उहो उनखे ई अनिष्ट कंदो ॿियो कंहिंखे कुझु न तकलीफ़ पहुचाईंदो जेको संकल्प आहे उहो तीर उहो ई कमु कंदो अहिड़ी विज्ञान अञा ताईं न मिली आहे। चौथों आहे स्थापत्य वेद जंहिंमें वॾा वॾा भवन कीअं ठाहिबा आहिनि पुराणे ज़माने जा ॾिसो जीअं द्वारिका जा महल ठहिया सुदामे जा महल ठहिया अद्भुत अहिड़ा महल ठहंदा कि एसी पंखे जी ज़रूरत न आहे दिशा जे वायु जे अनुसार उते हमेशह ओड़ो मौसम हूंदो अहिड़े ढंग सां महल ठहंदा चओ जय श्री कृष्ण। त 4 ही उपवेद थींदा आहिनि 6 शास्त्र थींदा आहिनि छा करिणो आहे छा न करिणो आहे इन लाइ शास्त्र प्रमाण स्मृतियूं थींदियूं 108 तो उपनिषद थींदा आहिनि सभु 108 उन जे अलावा हाँ रामायण शतकोटि पारा 100 करोड़ खां वधीक त रामायण आहिनि कई तरह जा ग्रंथ आहिनि। हाणे ॿुधायो केरु पार पाए सघंदो त महाराज असांखे इहो ॿुधायो त इन्हनि सभिनी जो निचोड़ कहिड़ो आहे इन्हनि वेदन शास्त्रनि जो उपनिषद सभिनि जो सार असांखे सम्झायो चओ हरे कृष्ण। इन करे भगवान कृष्ण सब सार इन भागवत महापुराण में रखी छॾियो एके साधे सब सधे जेको केवल भागवत पढ़ंदो उनखे सभिनी वेदन शास्त्रनि जो ज्ञान अची वेंदो उन जो लोक परलोक सवलो थी वेंदो। टियों सवाल आहे कि भगवान अवतार छो वठंदा आहिनि। भगवान देवकी नंदन आया देवकी माता वटि पुट रूप में अवतार वठी करे कहिड़े कारण सां आया कहिड़ी कहिड़ी लीलाऊं कयूं छा कयूं छो कयूं। ॿियो अगरि भगवान अवतार वठंदा आहिनि त भगवान जा घणा अवतार आहिनि चओ जय श्री कृष्ण। जीवन जो लक्ष्य छा आहे। 5 प्रश्न कि असां सभु जीअंदा त वञूं था प्राण ख़तम था थी वेंदा वञनि रोज़ मृत्यु नज़दीक थी अचे पर कंहिंखे पतो ई न मां जीअं छाजे करे थो छाजे लाइ
कहिड़ो कारण आहे, छा मूंखे करिणो आहे, छाजे लाइ मां धरतीअ ते आयो आहियां, 84 लख जोड़ियुनि मूं छाटे करे मूंखे भॻवानु माण्हू छो बणायो आहे। ऐं छहों जेको आहे कि भॻवानु कृष्ण जॾहिं लीला करे गोलोक धाम विया त धर्म कंहिंजे शरण में वियो, धर्मम कम शरणम गतः। इहो ॿुधी करे सूत जी महाराज ॾाढो प्रसन्न थिया कि शौनकादि ऋषियो तव्हां सवाल ॾाढा सुंदर लोक कल्याण जी दृष्टिअ सां पुछिया आहिनि, जंहिंसां सभिनि जो भलो थींदो।